ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। यत् यत् आचरति श्रेष्ठः तत् तत् एव इतरजनाः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते। ही श्लोक असां अध में छॾे ॾिनो हुयो। सो चैप्टर 3 अध्याय 3 ऐं श्लोक 21 कृष्ण भगवान चए थो भई वॾा जेको कम कंदा नंढा उन ही राह ते हलंदा। जेको प्रमाण जेको स्टैंडर्ड उहे सेट कंदा नंढा उनखे ही अपनाईंदा। कोई भी वॾो हुजे, असांजे घर जो वॾो हुजे, ॿार उनखां सिखंदा, ॾिसी करे ॿुधी करे न। वॾा ग़लति कम कंदा पर ॿुधाईंदा सही कम कयो त ॿार ग़लति कम सिखंदा, वो सही कम न सिखंदा। हिकिड़ो मिनट। जेके संत असांखे सेखारींदा आहिनि पर उहे कहिड़ी राह था ॾेखारीनि, पाण कहिड़ी राह ते था हलनि, उन राह ते ॿिया हलंदा आहिनि। जेको नेशन जो प्रधान हूंदो, प्रेसिडेंट हूंदो, प्राइम मिनिस्टर हूंदो, उहो जेको स्टैंडर्ड सेट कंदो सॼो देश उनजो पालन कंदो आहे। हू ग़लति हूंदो त देश जा ॿिया माण्हू बि ग़लति हूंदा। त जेको स्टैंडर्ड वॾा था सेट कनि उहे नंढा था अपनाइनि। पर असांजो वॾो केरु आहे इहो असांखे सोचणु खपे। अॼुकल्ह असां पंहिंजी संस्कृतीअ खे विसारे छॾी आहे, उहा असांजी वॾी आहे। असांजा ग्रंथ असांजा वॾा आहिनि पर उहे असां पढ़ूं नथा। कृष्ण भगवान सही माने में असांजो वॾो आहे पर असां हुनजी ॿुधूं नथा। त असां कंहिंखे था फॉलो कयूं? असां अमेरिकन्स खे था फॉलो कयूं। हो पीअंदा असां बि पीअंदासीं, हो खाई मोटा थींदा असां बि खाई मोटा थींदासीं। हुननि खे बीमारियूं थींदियूं असांखे बि बीमारियूं थींदियूं। हो डाइवर्स कंदा, तलाक कंदा, असां बि तलाक कंदासीं। हुते छोकिरो छोकिरे सां शादी थो करे, हिते बि छोकिरो छोकिरे सां शादी थो करे। ब्लाइंड फॉलोइंग, असां सोचियूं ई नथा। अच्छा, हुननि में केतिरियूं सुठियूं ॻाल्हियूं आहिनि। हुननि जो देश प्रेम ॾिसो, उहो असां कॉपी नथा कयूं। हुननि जो एंटरप्राइज़िंग नेचर ॾिसो, उहो असां कॉपी नथा कयूं। टेक्नोलॉजी हुननि जी ॾिसो, हुते वेही करे असांजे घर में माल था पहुचाइनि ऐं असांजा दुकानदार उते जो उते वेठा आहिनि। ही ज्ञान जेको आहे गीता जो, इहो वधीक अमेरिका में विकाम हूंदो अथव। हू माण्हू आध्यात्मिक आहिनि, असां उहा कॉपी नथा कयूं, असां उहा ॻाल्हि नथा सिखूं। इन करे केतिरा ई संत चवंदा आहिनि भई ही ज्ञान तव्हां हिते ॾियो ई न, वञी अमेरिका में सेखारियो। हू सिखंदा त पोइ असांजा हुननि जी कॉपी कंदा। असां पंहिंजो वॾो हुननि खे ठाहियो आहे, पर असांजो सही माने में वॾो आहे कृष्ण भगवान, इन खां वॾो कोई न आहे। पर हिन अध्याय में, हिन श्लोक में कृष्ण भगवान ईअं नथो चए मां वॾो आहियां मुंहिंजी ॻाल्हि तूं मञ। अर्जुन तूं वॾो आहीं, जीअं तूं कंदे तीअं ॿिया कंदा, तूं भॼी वेंदे ॿिया बि भॼी वेंदा। युद्ध भूमिअ मां तूं ईअं ई ढीलो थी करे लड़ाई कंदे ॿिया बि ढीलो थी लड़ाई कंदा। तूं जोश में युद्ध कंदे हो बि जोश में युद्ध कंदा।
जीअं तूं कंदे, छाकाणि सॼी सारी उमेदियूं तो वटि आहिनि। इन करे जेको बि वॾो थींदो उनखे स्टैंडर्ड सेट करणो पवंदो आहे, उनखे पहिरियों उन राह ते हलणो पवंदो जेको उहो चए थो। मां तव्हांखे चवां योगासन कयो, पंधु हलो थोरो कलाक, ऐं मां पाण नथो हलां, मां पाण नथो कयां, तव्हां मुंहिंजी ॻाल्हि कॾहिं न मञींदव। इन करे जेका राह मां ॿियनि खे थो चवां उन राह ते मूंखे पाण हलणो आहे, ऐं मूंखे पाण राह ते हलणो आहे, ॿियनि खे चवण जी ज़रूरत न आहे। उहो पाण ई ॾिसंदा, पाण ई सिखंदा। जंहिंखे सिखणो आहे, जंहिंखे न आहे सिखणो उहो न सिखंदो। हाणे बि अॼु बि सम्झ कृष्ण भॻवान तव्हां वटि अची थो वञे पाण, ऐं तव्हांखे काई ॻाल्हि ॿुधाए थो, भई तव्हां हीअं हीअं कमु कयो, तव्हां मञींदव हुनजी ॻाल्हि? तव्हां चवंदव मञणु खपे, सवाल उहो न आहे। सवाल आहे छा तव्हां मञींदव? तव्हां चवंदव न सभु मञींदा त असां बि मञींदासीं। गारंटी हिकिड़ी आहे, कृष्ण भॻवान जेको बि चवंदो तव्हांजे भलाईअ वास्ते चवंदो। पर तॾहिं बि असां हिंदुस्तानी, ख़ासि करे सिंधी, इन ॻाल्हियुनि ते ध्यान ई नथा ॾियूं। असांजा ग्रंथ आहिनि ई कोन, सभु गुम थी विया आहिनि। हज़ारनि सालनि जी परंपरा आहे असांजी। मोहनजोदड़ो जेको शहर ठहियो 5000 साल अॻु में ठहियो, तंहिंखां 2000 साल अॻु में त हुनजी तयारी थी हूंदी। एॾी पुराणी संस्कृति आहे। पहिरियों कपिड़ो ठाहिण वारो सिंधी आहे, पहिरियों व्यापार करण वारो सिंधी आहे दुनिया में। अॼु भले अमेरिकन था व्यापार कनि, पर शुरूआत सिंधियुनि कई आहे। त असांजा वॾा असांखे घणियूं ई ॻाल्हियूं ॾेई विया आहिनि, पर असां उनखे अपनायूं नथा। असां पंहिंजा ग्रंथ पढ़ूं नथा। सॼो ज्ञान ॾिनल आहे, हिकु बि ॻाल्हि संसार जी अहिड़ी न आहे जेका असांखे हिन ग्रंथ में न मिलंदी। उनजे वास्ते सिख्या जेका ज़रूरी आहे उहा ग्रंथ में न मिलंदी, पर असां ग्रंथ पढ़ूं तॾहिं। पर हिते कृष्ण भॻवान ॾिसो, हेॾो थी करे बि ईअं नथो चए त भाई मां वॾो आहियां, अर्जुन तूं वॾो आहीं, इन करे तूं पंहिंजो कमु फुल जोश सां कर। तूं कंदे ॿिया बि कंदा। हाणे कृष्ण भॻवान पंहिंजी ॻाल्हि थो करे। न मे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यम वर्त एव च कर्मणि। ओ पार्थ, ओ अर्जुन, there is nothing in the three worlds that has to be done by me, कृष्ण भगवान तो है, nor anything unattended that has to be attained, yet I engage in action. के टिन लोकनि में न कुझु करणो आहे, तब मुंहिंजी जीवन त लोकनि जे लाइ आहे। कृष्ण भगवान चए तो टे लोक जेके आहिनि, जंहिं लोकनि खे तव्हां मञींदा आहियो, हिन टिनि लोकनि में अहिड़ी काई ॻाल्हि न आहे जेका मूंखे खपे। सम्झी वञो हुनजी ॻाल्हि। हिन टिनि लोकनि में अहिड़ो कुझु बि न आहे जेको मुंहिंजे लाइ ज़रूरी आहे। मूंखे कुझु बि न खपे, पर तॾहिं बि मां कमु थो कयां, तॾहिं बि मां एक्टिव आहियां। मूंखे कुझु बि न खपे, मां वेही रहां, सुम्ही पवां, कोई फ़र्क़ु न पवंदो। हाणे टे लोक कहिड़ा आहिनि इहो सम्झणु थोरो ॾुखियो आहे, ऐं मां माना कृष्ण केरु आहे इहो बि सम्झणु ज़रूरी आहे। त ही टे लोक आहिनि, हिकु त देवलोक आहे, ॿियो अंतरिक्ष लोक आहे, ऐं टियों जेको आहे हिनखे मृत लोक चवंदा आहिनि, मृत्यु लोक चवंदा आहिनि, मॉर्टल वर्ल्ड। जेको देवलोक आहे उते देवताऊं रहंदा आहिनि,
देवताऊं माना डिवाइन पीपल, जेके पवित्र आत्माऊं आहिनि, माण्हू ई आहिनि। उहे उहे कोई अलॻि दुनिया सां न आया आहिनि, उहे बि माण्हू आहिनि, पर उहे पवित्र आत्माऊं आहिनि। हू अहिड़ो कमु कंदा आहिनि, उनखे सुख शांति पंहिंजो पाण प्राप्त थींदी आहे। सॼी दुनिया उन्हनि जे कदमनि में हूंदी आहे। त ईअं चवंदा आहिनि जेको विराट रूप आहे, उनजो मथो सूरज खां बि मथे आहे। त सूरज जी जेका बि कक्षा आहे उनखे चवंदा आहिनि देवलोक। सूरज जी कक्षा ऐं धरतीअ जी कक्षा उनखे चवंदा आहिनि अंतरिक्ष। ऐं जेका धरतीअ जी पावर आहे उनखे चवंदा आहिनि मृत्युलोक। हाणे असां पंहिंजी ॻाल्हि कयूं त ही जेको आहे हितां खां हेसि ताईं, ही आहे देवलोक। हितां नाभीअ ताईं आहे अंतरिक्ष, नाभीअ खां हेठि आहे मृत्युलोक। नाभीअ खां हेठि छा आहे? ॿ इंद्रियूं आहिनि इन जॻह ते ऐं पेर आहिनि। हिकु जननेंद्रिय आहे, ॿियो जेको आहे जितां असां कचिरो ॿाहिरि फिटी कंदा आहियूं, इहे ॿ इंद्रियूं आहिनि। त ही मृत्युलोक आहे। जनम मृत्यु जेको आहे हिन लोक में थींदो आहे। ॿिए कंहिं शास्त्र में हिनखे नरक बि चवंदा आहिनि, पाताल लोक बि चवंदा आहिनि। हिन लोक में माण्हू खाली इंद्रियनि जे पुठियां पियो भॼंदो आहे। इंद्रियूं आहिनि ऐं पेर आहिनि। पेर इंसान खे हिकु जॻह तां ॿी जॻह ते वठी वेंदा आहिनि। पोइ जेको भिटकंदो आहे उहो पेरनि जो सहारो वधीक वठंदो आहे। त जेको इंद्रियनि जे वास्ते विषय आहिनि उन्हनि जे पुठियां दौड़े थो, उहो आहे मृत्यु लोक में, सभिनी खां हेठि जेको लोक आहे। वरी जेका विच वारा आहिनि उहे ऑर्डिनरी असां वांगुरु जेके ॿिया सभु आहिनि। ऐं देवलोक में आहिनि पवित्र आत्माऊं। हुननि खे सही माने में सुख प्राप्त थींदो आहे, मन जी शांति प्राप्त थींदी आहे। त हिन में असांजी बुद्धि आहे। हेठि ॿ चक्र आहिनि, विच में ॿ चक्र आहिनि, हिकु पेट में आहे, हिकिड़ो विच में आहे, हिते छातीअ जे विच में। असां चवंदा आहियूं दिलि में मुंहिंजे प्यार थो अचे, उहो काथे थो अचे? त हिते चक्र आहे उन में थो अचे। या नफ़रत था कयूं असां, उहो हिन चक्र में थींदो आहे। ऐं सिर में 3 चक्र आहिनि, हिकु गले में हूंदो आहे, हिकु हिते हूंदो आहे, उनखे आज्ञा चक्र चवंदा आहिनि, ऐं हिकिड़ो हिन पुठियां हूंदो आहे, उनखे ब्रह्म चक्र चवंदा आहिनि। हिन जी माना सवले हिसाब सां ही असां दिलि सां कमु कंदा आहियूं जॾहिं, त उनखे असां अंतरिक्ष में आहियूं। जॾहिं असां दिमाग़ सां कमु कंदा आहियूं त असां देवलोक में आहियूं। ऐं जॾहिं असां इंद्रियनि जे पुठियां भॼंदा आहियूं, खाली इंद्रियनि वास्ते कमु कंदा आहियूं, त असां मृत्यु लोक में आहियूं। सवली ॻाल्हि। त असांखे काथे वञिणो आहे? असांखे देवलोक में वञिणो आहे। त असांखे बुद्धीअ सां कमु करिणो आहे। ऐं तंहिंखां पोइ उन खां बि परे जिते कृष्ण भॻवानु आहे। कृष्ण भॻवानु छा थो चए? 3 लोकनि में मूंखे कुझु बि न खपे, माना मां इंद्रियनि जे पुठियां न वेंदुसि। मां ही संसारी जेके तव्हां बंधन ठाहे रखिया आहिनि, जंहिंमें सुख दुख ॿई ईंदा आहिनि, उहे मूंखे न खपनि। बुद्धि दिमाग़ अकुल जे आधार सां तव्हां घणियूं ई ॻाल्हियूं मिलाए सघंदा आहियो। माण्हू चंड ते थो वञी सघे दिमाग़ यूज़ करे, मंगल ते तो यान मोकिले सघे दिमाग़ यूज़ करे। तव्हां दिमाग़ सां जाम पैसो कमाए सघंदव, दिमाग़ सां इंसान। पर उन में बि कृष्ण भॻवान खे कुझु न खपे। त ही 3 लोक आहिनि असांजे लाइ। हिकु लोक आहे जंहिंजो आधार आहे बुद्धि, ॿियो लोक आहे जंहिंजो आधार आहे मन,
ऐं टियों लोक आहे जंहिंजो आधार आहे इंद्रिय। ऐं असांजो सॼो जीवन हिननि टिनि लोकनि में वेंदो आहे। असां या त इंद्रियनि लाइ कमाईंदा आहियूं, या त मन लाइ कमाईंदा आहियूं, या पंहिंजी जेका आइडियाज़ हूंदियूं आहिनि, आइडियोलॉजीज़ हूंदियूं आहिनि, उन जे लाइ कमाईंदा आहियूं। ज्ञान कमाईंदव, प्रेम कमाईंदव, नॉलेज कमाईंदव, पैसो जेको बि आहे हिननि टिनिनि जे लाइ। त ही टे लोक असांजो सॼो जीवन कंज़्यूम था कनि, पर असां हिन वास्ते कोन आया आहियूं हिन संसार में, इन्हनि टिनिनि मां हिक वास्ते बि न आया आहियूं। असांखे इन्हनि टिनिनि खे यूज़ करणो आहे, पर छाजे वास्ते? हिननि टिनिनि खां पार वञण लाइ। कृष्ण भगवान हिननि टिनिनि जे पार आहे। इन करे चए थो मूंखे टिनि लोकनि में जो कुझु वास्तो ई न आहे, मूंखे कुझु बि न खपे। इंद्रिय सुख न खपनि। छो? छाकाणि मां एतिरो सुखी आहियां कि ही इंद्रियनि जो सुख माना 10 पैसा। तव्हांजे लाइ 10 पैसा या रुपए जी कहिड़ी वैल्यू आहे? उहा वैल्यू कृष्ण भगवान खे हिन इंद्रिय सुखनि जे लाइ आहे। ते नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं तव्हां अॼु आयो फासी पिया आहियो, अचो मूं वटि अचो। ईअं न करे चए थो टे लोक जेके आहिनि, हिननि टिनि लोकनि में मुंहिंजे लाइ कुझु कमु न आहे। न मूंखे इंद्रियनि जे लाइ युद्ध करणो आहे, न मूंखे पंहिंजे मन लाइ युद्ध करणो आहे, ऐं न ई मूंखे पंहिंजे बुद्धीअ लाइ कमु करणो आहे। मां आयुमि खाली धर्म स्थापना वास्ते। अधर्म वधी वेंदो त संसार ई ख़तम थी वेंदो। त अधर्म खे नाश करे धर्म जी स्थापना वास्ते मां आयुमि। ही कृष्ण अवतार आहे। चए थो मूंखे हिन में संसार में कुझु न खपे। मूंखे, हाणे मूंखे माना केरु थो ॻाल्हाए? हिकु त उहो सारथी आहे, अर्जुन जो रथ थो हलाए। त छा कृष्ण भगवान सारथी आहे? सारथी थो ॻाल्हाए? कृष्ण भगवान द्वारकाधीश बि आहे। द्वारका नगरी ठाराई हुई, सभिनी खां सुहिणी नगरी। बलराम जहिड़ो भाउ अथसि उते, सॼो राजपाट संभाले वेठो आहे, पंहिंजी राणियूं अथसि। सभु लोक उन में सुखी आहिनि। पोइ ही छॾे करे, राजा थी करे छॾे करे हस्तिनापुर में आयो आहे ऐं छा थो करे? रथ थो हलाए अर्जुन जो। हिनखे चवंदा आहिनि लीला। लीला थो करे। असां जॾहिं सम्झूं त असांखे सम्झ में ईंदी ॻाल्हि। पोइ द्वारका, हुनखे चवंदा हुया द्वारकाधीश। पांडव हुनखे एड्रेस कंदा हुया द्वारकाधीश। छा कृष्ण भगवान द्वारकाधीश आहे? न भगवान सारथी आहे, न भगवान द्वारकाधीश आहे। भगवान भगवान आहे। भगवान खे जंहिंखे सम्झ में अची वियो, उनखे सॼो ग्रंथ सम्झ में अची वियो। उन जे लाइ पोइ सम्झण जी काई ॻाल्हि ई न आहे। इहा हिकु ई ॻाल्हि जेको सम्झी वियो, उहो सभु सम्झी वियो। असां चवंदा आहियूं कृष्ण भगवान आहे, पर जेका ॻाल्हियूं ॿुधाए थो उहे असां मञूं नथा। तंहिंजी माना दिलि सां असां उनखे भगवान नथा मञूं। पर भगवान ही थी वियो थोरो भक्ति रूप में उनजो वर्णन, पर ज्ञान रूप सां बि असांखे ॾिसणो आहे त ही आहे केरु, कहिड़ी ताक़त आहे। कोई सम्झाए न सघंदो, कोई सम्झी बि कोन सघंदो। उहो पंहिंजो जॾहिं ध्यान में कोई वेहंदो त उनखे ख़बर पवंदी। बाक़ी ही विषय असां ॻाल्हाए कोन सघंदासीं, कोशिश करे सघंदासीं। मुंहिंजियूं अखियूं हाणे ॾिसनि थियूं तव्हांखे, पर मां हीअ अखि कढी पासे में रखां त हीअ अखि ॾिसी सघंदी? न ॾिसी सघंदी। हिन अख में पर्दो अची वेंदो, कैटरेक्ट अची वेंदो त ॾिसी सघंदी? न ॾिसी सघंदी।
हिन अख के जेस ताईं अंदरूनी रोशनी न मिली आहे तेस ताईं हीअ अख पंहिंजो कमु करे न सघंदी। त उहा रोशनी जेका आहे उहा मूंखे मुंहिंजे आत्मा मां मिलंदी आहे। अच्छा, मुंहिंजूं अखियूं ठीकु ठाक आहिनि, उनखे अंदरूनी रोशनी मिले थी, पर तॾहिं बि मां न ॾिसी सघंदुसि यदि ऊंदहि हूंदी त जेको मूंखे ॾिसणो आहे उन ते बि उहो ई प्रकाश खपे जेको प्रकाश मुंहिंजे अखियुनि में आहे। जॾहिं हू प्रकाश ऐं ही प्रकाश ॿई मिलंदा तॾहिं मुंहिंजी अखि चवंदी हा मां ॾिसी थो सघां। त अख खे रोशनी ऐं ऑब्जेक्ट खे रोशनी ॾियण वारी ताक़त हिकु ई आहे। अच्छा, मुंहिंजियूं अखियूं आहिनि, तव्हांजियूं बि अखियूं आहिनि, घणा माण्हू आहिनि, सभिनी जूं अखियूं थियूं कमु कनि, पर रोशनी ॾियण वारी ताक़त हिकु ई आहे। ख़ाली अखियूं न आहिनि, कन आहिनि, नकु आहे, टंग आहे, असांजा हथ आहिनि, असांजा पेर आहिनि, इहे सभु हलनि था। इन्हनि खे ताक़त केरु थो ॾे? उहा हिकिड़ी ताक़त। जेका ताक़त मूंसां ॻाल्हाए थी उहा ई ताक़त तव्हांजे कननि खे थी मिले, न त पोइ मुंहिंजा शब्द तव्हां डिकोड न करे सघंदव। ताक़त सेम न हुजे, पावर सेम न हुजे, एनर्जी सेम न हुजे त ही सॼो विश्व तव्हां ॾिसंदा आहियो भई धरती आहे, हिते माण्हू आहिनि, हिते प्राणी आहिनि, हिते पखी आहिनि, हिननि सभिनी खे हिकु चीटी हूंदी नंढी किवली, उनखे बि अखियुनि में पावर उहा ई उतो ई मिलंदी आहे। उहा असांखे ॾिसण में न ईंदी आहे, केरु थो पावर ॾे, पर मिलंदी हिकु ई जॻह तां। अच्छा, ही धरती आहे, हिन ते सॼो जीवन उहा थी हलाए, पर सूरज भॻवान तव्हां चवंदो असां उन खां था एनर्जी वठूं, पर सूरज भॻवान खे केरु थो ॾे एनर्जी, केरु थो ॾे रोशनी? त उहा ई सत्ता हिकिड़ी आहे। ही ख़ाली हिकु सूरज न आहे, तव्हां ॻणे बि न सघंदव एतिरा सूरज आहिनि आसमान में। ही असांजो सूरज त नंढो आहे, पर भरिसां आहे, इन करे असांखे वॾो थो लॻे, हिन खां बि वॾा सूरज आहिनि। हिननि सभिनीनि खे केरु थो ॾे रोशनी? इहा हिकु ई सत्ता थी ॾे। जी गैलेक्सियुनि खे बरोबर पंहिंजी जॻह ते, हिकु गैलेक्सी हिते, हिकु गैलेक्सी हिते, पाण में टक्कर न थींदो अथनि, केरु थो मेंटेन करे? हाणे साइंस चवंदी आहे देयर इज ब्लैक मैटर, ब्लैक एनर्जी आहे। ब्लैक माना कृष्ण, कृष्ण जो मतिलबु हूंदो आहे ब्लैक। कृष्ण भॻवान कारो आहे, छो कारो आहे? छाकाणि असांजे सम्झ खां परे आहे, असां ॾिसी कोन सघंदासीं, ॿुधी कोन सघंदासीं, हथ न लॻाए सघंदासीं। त हाणे कृष्ण भॻवान सारथी आहे कि न द्वारकाधीश आहे, कि न हूअ सत्ता आहे जंहिंखे असां सम्झी नथा सघूं? केरु थो ॻाल्हाए? चए थो मां कमु न कंदुसि त छा थींदो ॿुधाईंदो, पर मां कमु कयां थो। हाणे एतिरो थो ॿुधाए, 3 लोक आहिनि ऐं कृष्ण भॻवान आहे हिन श्लोक में। हाणे ॿियो श्लोक 24 23 यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः। If indeed I do not ever engage in action, unwearied, men would in every way follow my path, O Partha. न रुधल आऊं रहां जे अवरचाईअ सां, त कन पैरवी ऐं रहनि सुस्त कम बिना। हाणे चए थो मां कमु कयां थो, पर मां कमु न कंदुसि
त छा थींदो? सभु माण्हू मूंखे ई फॉलो कंदा। अगरि कृष्ण भॻवान माना कृष्ण भॻवान हू जेका परम सत्ता आहे उहा कमु करणु बंदि कंदी त असांजियूं न अखियूं कमु कंदियूं, न हथ कमु कंदा, न पेर कमु कंदा, न ही सूरज कमु कंदो, न नदियूं वहंदियूं, न वण हूंदा, न खाधो हूंदो, न पीतो हूंदो। ही सारथी कृष्ण बि पंहिंजो कमु बंदि कंदो तॾहिं बि महाभारत जो युद्ध उल्टो थी वेंदो। छाकाणि कृष्ण भॻवान कमु नथो करे माना सभु बंदि थी वेंदा। हाणे हिते अर्जुन छा कयो आहे? अर्जुन खे कमु मिलियो हो ही धर्म युद्ध लड़ण जो। इन में अर्जुन जो रोल छा आहे? हिनखे निमित्त मात्र आहे। ही खाली ओनली इज द कॉज। सॼी प्लानिंग त कृष्ण भॻवान जी आहे। सॼो महाभारत हिकु लीला आहे। त अर्जुन खे पंहिंजो रोल मिलियो आहे, उहो रोल पूरो करणो अथसि। इन में मां, मुंहिंजा गुरु, मुंहिंजो पिता, मुंहिंजा भाउर, मुंहिंजा साला, इहे ॻाल्हियूं किथां अची वियूं? त अर्जुन चए थो मां पंहिंजो कमु न कंदुसि। मां पहिरीं ॻाल्हि त अर्जुन चए थो मां, ही तुंहिंजो आहे ई कोन। जॾहिं कृष्ण भॻवान तोखे ड्यूटी ॾिनी आहे त ही हुनजो कमु आहे। हू वेठो आहे न, हुन योजना ठाही आहे। ही चए थो अर्जुन युद्ध कर, पर अर्जुन खे थोरो अहंकार आहे, मां न कंदुसि, मुंहिंजे बग़ैर त युद्ध थी न सघंदो। कृष्ण भॻवान चए थो तूं छा, अगरि मां थोरी देरि जे लाइ वेही रहां, मां कमु न कयां पंहिंजो, त ही संसार ई बंदि थी वेंदो। पर हिन लोक में, असां जंहिं लोक में हाणे आहियूं, उते उन टाइम ते सभई कृष्ण खे भॻवान मञींदा हुया। छाकाणि हुन बचपन पैदा जेसिताईं थियो आहे लीलाऊं कंदो आयो आहे, त हुनखे भॻवान मञींदा हुया। जॾहिं भॻवान पंहिंजो कमु बंदि थो करे त ॿिया बि बंदि करे वेही रहंदा, हुनजो अनुकरण कंदा। यत यत आचरति श्रेष्ठः, जीअं वॾो कंदो नंढा कंदा, पंहिंजे कन्वीनियंस सां कंदा, पंहिंजे स्वार्थ में कंदा, पर कंदा। 24 उत्सिदेयुर्मे लोका न कुर्यां कर्म चेदहं शंकरस्य च कर्ता स्यात् उपहन्यामि मा प्रजाः। These world would perish if I did not perform action. I should be the cause of confusion of caste and should destroy these people. उहे थियनि भ्रष्ट इंसान, ॾिसनि जे त मां बि नथो कमु करियां, प्रजा थिए नास, इएं जे उलट पुलट करे आऊं छॾियां। पोइ थियनि भ्रष्ट इंसान, ॾिसनि जे त मां बि नथो कमु करियां, प्रजा थिए नास, इएं जे उलट पुलट करे आऊं छॾियां। छा थींदो मां कमु न कंदुसि त? पहिरियों चए थो these worlds would perish. These worlds माना हीअ लोक, हिकु लोक न आहे, हीअ सभु टे लोक जेके आहिनि इहे टे ई ख़तम थी वेंदा। ऐं अर्जुन पहिरियों ॻाल्हाएसि पियो भई सभु मर्द त लड़ाई में मरी वेंदा, ज़ाइफूं अकेलियूं रहंदियूं, पोइ वर्ण संकर थी वेंदो, केरु कंहिंजो ॿार आहे ख़बर ई न पवंदी। कॾहिं कॾहिं जोक ठाहींदा आहिनि फिल्म इंडस्ट्री में या कंहिं फॉरेनर खे पकड़े पार्टीअ में मिलंदा आहिनि, हिक ॿिए जी सुञाणप करे ॾींदा आहिनि भई हीअ मुंहिंजी ज़ाल आहे, शी इज़ माई वाइफ, ही हुनजा ॿार आहिनि, ही मुंहिंजा ॿार आहिनि, ऐं ही असांजा ॿार आहिनि। माना के ॿार ईअं आहिनि हुननि खे पंहिंजे पिता जी ख़बर कोन्हे, के ॿार ईअं आहिनि जंहिंखे माता जी ख़बर कोन्हे,
के ॿार ईअं आहिनि जंहिंखे माता पिता ॿिन्हिनि जी ख़बर न आहे। इहो भी संसार में अॼुकल्ह ॾिसण में मिले थो। पर वाकई में यदि कृष्ण भगवान कम छॾे ॾे, माना जेको उते फिजिकली हुयो, द्वारकाधीश हुयो या सारथी हुयो, कम छॾे ॾे त वर्ण संकर थी पवंदो। जेको अर्जुन चएसि पियो भई हीअं हीअं थींदो, जेके बि पाप कर्म थींदा, चए थो अर्जुन मां कम न कंदुसि त उहे सभु पाप कर्म थींदा हिते धरतीअ ते। पर ॿी ॻाल्हि चएसि थो ही सॼो संसार ई ख़तम थी वेंदो, कुझु बि न रहंदो, टई लोक ख़तम थी वेंदा। तव्हां सभु ॿुधो, सूरज न ईंदो त छा थींदो? घर जो मुखिया, घर में माउ पीउ आहे, भाउ भेण अथसि, ॿार अथसि, सुभाणे चए तव्हांजी जवाबदारी मूं ते न आहे, मां कुझु न कंदुसि, तव्हां वेही रहता रहो, मज़ो था कयो, मां अकेलो थो कमायां, मां बि न कमाईंदुसि। पोइ छा थिए? देश जो प्रधानमंत्री चए तव्हां सभु घर में सुखी वेठा आहियो, मूंखां 14 कलाक 16 कलाक कम था करायो, मां बि न कंदुसि, मां बि वेही रहंदुसि, आराम कंदुसि, मज़ो घुमण फिरण प्लेन खणी मां घुमंदुसि, करे मौज मस्ती कंदुसि, त छा थींदो? हीअ हवा थी हले, इहा चए मां न वहंदसि, त छा थींदो ख़बर अथव? कुझु मिंटनि में जेको जाते आहे उते ई किरी पवंदो, हवा न वहंदी त। असांखे ख़बर पए या न पए, हीअ हवा वहंदी रहंदी आहे। सूरज हिकिड़ो ॾींहुं न, हिकिड़ो कलाक बि चए मां सुम्हां थो वञी, सॼी धरती बर्फ़ थी वेंदी। ऐं कृष्ण भगवान त सूरज जो बि सूरज आहे। ही सूरज कृष्ण भगवान जो हिकु नंढो हिस्सो आहे, हिकदमि किवलीअ जेतिरो बि न आहे, उन खां बि घटि। उहो अगरि बंदि थी वञे त छा थींदो? तव्हां जिते सम्झी सघो उते सम्झो हिन ॻाल्हि खे। या त घर जो मुखी सम्झो, छा थींदो कुटुंब जो, छा थींदो देश जो, छा थींदो हवा न वहंदी त, छा थींदो सूरज न निकिरंदो त, ऐं छा थींदो यदि कृष्ण भगवान पंहिंजो कमु छॾे ॾे। हिकु सेकंड लाइ, हिकु क्षण लाइ बि कृष्ण भगवान खे फुर्सत न मिलंदी आहे। ही तव्हां धरती ॾिसो था, एतिरो ई कमु न आहे। करोड़े 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 ग्रह आहिनि, करोड़े 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 सूरज आहिनि, उन सभिनी खे रोशनी ॾींदी आहे हीअ हिकु सत्ता जेका आहे, उनखे चवंदा आहिनि कृष्ण भगवान। असां उनखे हिन रूप में मञींदा आहियूं, छाकाणि जेको रूप न आहे उनखे असां न सम्झी सघंदासीं, इन करे उनखे रूप ॾिनो अथऊं। त हिते ॿई ॻाल्हियूं कृष्ण भगवान थो करे। मां सारथी आहियां, उहो बि कमु न कयां तॾहिं बि लोक कमु न कंदा। मां यदि द्वारकाधीश थी करे कमु न कंदुसि तॾहिं बि लोक कमु न कंदा। ऐं मां हू सत्ता जेका आहे उहा सम्झी करे कमु न कंदुसि त इहे सभु लोक ख़तम थी वेंदा। इन करे हे अर्जुन उथ, सुस्त न थी, तोखे जेका ज़िमेदारी मिली आहे पूरी कर, पंहिंजो कमु कर। तूं पंहिंजो कमु थो करे, तूं ॿियनि जी उते उपकार नथो करे, तूं मुंहिंजे लाइ नथो करे। कृष्ण भगवान हुनखे कमु चयुसि, पर कृष्ण भगवान जे लाइ नथो करे, हू पंहिंजे लाइ थो करे। हुनखे राजपाठ मिलंदो, अर्जुन खे मिलंदो, सुख मिलंदा अर्जुन खे मिलंदा, पर अर्जुन सिधो हुयो, कृष्ण जो भक्त हुयो, इन करे कृष्ण भगवान उनखे मदद थो करे।
जेके भक्त हूंदा आहिनि उन्हनि खे प्रभु पाण अची हेल्प कंदो आहे। त अर्जुन थोरो ग़लती करे थो, अहंकार थिएसि थो मां, पर पाण खे संभाले थो, कृष्ण जे शरण में वञे थो, बची थो वञे। त पहिरियों कृष्ण भगवान चई, हे अर्जुन, जनक कमु कयो पंहिंजो। जनक खे ज़रूरत न हुई, पर धर्म वास्ते हुन वॾा कम कया आहिनि। जनक असांजे भारत जो हिकु अहिड़ो राजा आहे जंहिंखे हर कोई मञींदो आहे। रामायण में उनजो उल्लेख आहे, महाभारत में उनजो उल्लेख आहे। सभु संत, सभु राजा जनक खे, छाकाणि धर्म वास्ते हुन पंहिंजी सॼी उमिरि ॾिनी आहे। ऐं जनक हिकु न हुयो, जनक घणाई थिया आहिनि। जेके बि धर्मी हुया, राजा हुया, उहे जनक हुया। त तुंहिंजो हीरो जनक आहे, जनक तो कमु करे ऐं तूं वेही रहंदे। त ईअं थोरो उनखे हिकु अंदरूनी ताक़त थो ॾिए कृष्ण भॻवानु अर्जुन खे, भाई उथ, कम ते लॻ। पोइ चएसि तो तूं वॾो आहीं, तूं जीअं कंदे ही संसार तोखे फॉलो कंदे। पोइ चएसि तो मूंखे ॾिस, मूंखे कोई ज़रूरत न आहे, तूं त ॼाणे थो, पर तॾहिं बि मां कमु थो कयां। त असांखे हिन संसार में अचण खां पोइ पंहिंजो रोल निभाइणो आहे। तव्हां खिली करे निभायो या रोई करे, चॉइस तव्हांजो आहे। तव्हां सुठे नमूने सां उहो ई कमु कयो, तव्हां ख़राब नमूने सां उहो ई कमु कयो, उहो चॉइस तव्हांजो आहे। हिकु डॉक्टर आहे, पेशेंट अचेसि तो, सोचे तो अरे 1000 रुपया अची विया। ॿियो डॉक्टर आहे, ओतिरो ई पढ़ियल आहे, पेशेंट अचेसि तो, सोचे तो सेवा जो हिकु मौक़ो मूंखे मिली वियो। ॿई साॻी दवा ॾींदा, पर हिक जी सोच मूंखे 1000 रुपया मिलंदा, ॿिए जी सोच आहे मां सेवा थो कयां। त ही सेवा भावी वेंदो स्वर्ग में, ऐं ही जेको स्वार्थी आहे उहो वेंदो नरक में। त असां कीअं सोचियूं, असांजी सोच कहिड़ी आहे, कमु त उहो ई आहे, पर कहिड़ी सोच रखे असां कमु था कयूं। मां थो कयां, मां तो घर हलायां, मां तो कमायां, मां तो फैक्ट्री हलायां, ही थी वियो स्वार्थी एटीट्यूड। पर इन में थोरी सुधारणा करे, न भाई ही त मुंहिंजो कर्तव्य आहे, बसि एतिरो बि चवंदो इंसान, तॾहिं बि पाप मां हुनखे मुक्ति मिली वेंदी। त ईअं कृष्ण भॻवान अर्जुन खे पहिरियों सम्झाई त भाई तुंहिंजे ईअं वेही रहण में अकुल कोन्हे या अकुलमंदी जी ॻाल्हि न आहे। तोखे त युद्ध करण लाइ मां हिते खणी आयो आहियां, मां सारथी बणिजी करे तोखे हिते रथ में वठी आयो आहियां, छाजे वास्ते? तंहिंखां पोइ उनखे यज्ञ कर्म जी ज्ञान ॾिनो अथई, भई तूं जेको कमु कंदे इहो यज्ञ कर्म आहे, ही तूं अर्पण थो करे पंहिंजो कर्म, ही स्वार्थ न आहे, हिन में अर्पण जी भावना आहे। भाई मां थोरो त मां खावां थो, पीआं थो, संसार मां सभु वठां थो, मुंहिंजो थोरी त ड्यूटी आहे कि मां संसार खे वापसि कुझु ॾियां। त उनखे चवंदा आहिनि यज्ञ कर्म। ऐं तंहिंखां पोइ हिते हिन सम्झायो अथसि त भई ॿिया बि था कमु कनि, जनक कयो, सभु नेता जेके आहिनि उहे कंदा आहिनि, मां थो कयां, त तूं बि उथ हाणे। पंजवीं, सक्ता कर्मण्य विद्वांसः यथा कुर्वन्ति भारत कुर्याद् विद्वांस तथा सक्तः
चिकीर्षु लोक संग्रहम। ओ भारत, ओ अर्जुन, as the ignorant act attached to action, so should the wise one act unattached, wishing the welfare of the world. कर्म आहे जरूरी, पर जो अज्ञानी सो मोह तो करे। ज्ञानी पुरुष बि कम करे कम थो, पर लोकनि जे कल्याण जो ध्यान धरे। कर्म आहे ज़रूरी, पर जो अज्ञानी सो मोह थो करे। ज्ञानी पुरुष बि करे कम थो, पर लोकनि जे कल्याण जो ध्यान धरे। कर्म जरूरी आहे, एक्शन इज इनएविटेबल। तव्हां कम करण बंदि कयो माना छा थियो? मृत्यु। जेको इंसान खाली सुम्ही पियो आहे, कुझु बि न कंदो, चए थो मां कुझु बि न कंदुसि, हिकु ट्यूब मथां लॻाईंदो, हिकु ट्यूब हेठां लॻाईंदो, बस खाली सुम्ही पवंदुसि, मां कुझु बि न कंदुसि, उहो ऐं मोल में कोई फ़र्क़ु ई न आहे। त एक्शन इज़ इनएविटेबल। तव्हांखे कमु त करणो पवंदो ई पवंदो, छाकाणि हिन संसार में असां पैदा थिया आहियूं, कुझु इच्छाऊं खणी आया आहियूं, असांजी वासनाऊं खणी आया आहियूं। उन वासना खे पूरो करे पोइ असां हितां वेंदासीं। तव्हां अॼु कयो, सुभाणे कयो, परीहं कयो, तव्हां जे कम वास्ते आया आहियो उहो कमु तव्हांखे पूरो करणो ई पवंदो, इहो कंपल्शन आहे। न त तव्हांखे इच्छा ई न हुजे हा त तव्हांजो जनम बि न थिए हा। तव्हां सत्संग में आया आहियो त कुझु त पंहिंजो सोचे आया आहियो, भई मूंखे कुझु खपे हिन मां, कुझु त इच्छा हुई, त उहा तव्हांखे पूरी करणी पवंदी, न त बेचैनी अची वेंदव। माउ पीउ ॿारनि जे लाइ पढ़ाई कराईंदा अथनि, ख़र्च कंदा अथनि, इंजीनियर ठाहींदा अथनि ऐं चवंदा अथनि वञ अमेरिका। माउ पीउ जी इच्छा हूंदी आहे भई मुंहिंजा ॿार अमेरिका वञनि, ऐं जेसि ताईं उहे अमेरिका नथा वञनि, इहे पुठियूं पवंदा अथनि, वञ वञ वञ। पोइ ॿार वेंदा आहिनि, छो विया अमेरिका? उहे बि त कुझु इच्छा खणी विया, माउ पीउ जी इच्छा वरी हिननि जी इच्छा, एतिरो खणी विया आहिनि त उहा इच्छा जेसि ताईं पूरी न कंदा उन्हनि खे चैन न मिलंदो। माउ पीउ जी इच्छा हुई त ॿार वञनि त असां बि वञूं, त जेसि ताईं माउ पीउ न वेंदा तेसि ताईं उन्हनि खे आराम न मिलंदो। तीअं असां हिन संसार में आयासीं, माना छा, घुमण आयासीं, कुझु इच्छाऊं पूरी करण जे लाइ हिन धरतीअ जी असांखे ज़रूरत आहे। मूंखे सुठा सुठा व्यंजन खाइणा आहिनि, त जिबत आहे, पर उहो व्यंजन मूंखे किथे मिलंदो? उते अंतरिक्ष में थोरी मिलंदो। हिन जे लाइ त मूंखे धरतीअ ते जनम वठणो पवंदो। हाणे मां जनम वरितो त मूंखे पंहिंजी इच्छा पूरी करणी आहे, ऐं मां इच्छा पूरी करे वञा, पोइ कोई तकलीफ़ न आहे, पोइ मूंखे मुक्ति मिलंदी। पर ग़लती छा थी थिए, हिकु इच्छा पूरी थी न आहे, ॿी अची साम्हूं बीह थी रहे। इन करे असां बंधन में फासी था पऊं। छाजो बंधन आहे? बंधन बंधन चवंदा आहिनि न, संसार जो बंधन आहे। छाजो बंधन आहे? इहे इच्छाउनि जो बंधन आहे। मां हिकु इच्छा पूरी कई, ॿी इच्छा अची वई, अॼु सुठो खाधो मिलियो, मुंहिंजी इच्छा थी वई मूंखे हाणे सुभाणे बि मिले, पोइ मां खाईंदो वेंदुसि खाईंदो वेंदुसि खाईंदो वेंदुसि, पोइ बीमार थी पवंदुसि। बीमार कीअं थियुमि मां? पंहिंजी इच्छा जे वास्ते। हाणे मां अहिड़े बंधन में फासी पियो आहियां, हिन मां ॿाहिरि निकिरणु मुश्किल आहे। थी संसार इहे हिसाब सां ठहियल आहे, तव्हां अंदरि त घुसी सघंदव, उहो ॾाढो आसान आहे, हिन मां ॿाहिरि निकिरणु ॾाढो ॾुखियो आहे। को कंहिंखे ज्ञान हूंदो आहे उहो ॿाहिरि निकिरी सघंदो। इन करे तव्हां जेके इच्छाऊं आहिनि पूरी कयो, पर
ॿी काई इच्छा पैदा न थिए। खाइणो तव्हांखे पवंदो, इहो बि यज्ञ कर्म आहे। हिन शरीर खे संभाले रखणो आहे। जेसि ताईं ही मनुष्य शरीर आहे तेसि ताईं असां हुनखे सुञाणे सघंदासीं। यदि ही शरीर हली वियो, ॿियो शरीर मिलियो, कोई नंढी योनीअ में असां हली वियासीं त पोइ हुनखे न प्राप्त करे सघंदासीं। इन करे हिन शरीर खे बचाइणो आहे। खाधो त खाइणो आहे, पर शरीर बचाइण वास्ते जेको खाधो खाईंदो आहे उहो ज्ञानी आहे, ऐं जेको इच्छा पूरी करण जे वास्ते खाधो खाईंदो आहे उहो अज्ञानी आहे। अज्ञानी भी खाधो तो खाए, ज्ञानी भी खाधो तो खाए। फर्क कहिड़ो आहे? अज्ञानी न समझी सघंदो, पर ज्ञानी समझी सघंदो। तो ज्ञानी पंहिंजो चुपचाप खाधो खाईंदो, पोइ मौक़ो मिलंदो त हुनखे ॿुधाईंदुसि, ऐं तूं हिकु इच्छा पूरी तो करे, पर 10 इच्छाऊं तूं तयार तो करे, तोखे वरी ही 10 इच्छाऊं पूरी करणी पवंदियूं। उन जे लाइ वरी तोखे कमु करणो पवंदो। तो थोरो दिमाग़ सां कमु कर। तूं इच्छा पूरी कर, जेका आहे तव्हांखे पूरी करणी पवंदी, न त तव्हांजी निंड बि उॾामी वेंदी। यू आर अनकंफर्टेबल, एजिटेटेड। मन तव्हांजो वेहण ई न ॾींदो तव्हांखे। उथ 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 उथ, हल भॼ, हल अमेरिका। अरे कोरोना, हल अमेरिका। कोरोना कोरोना पोइ ॾिसंदासीं। मन तव्हांखे वेहण ई न ॾींदो। पर इन जो मतिलबु अमेरिका न आहे वञणो, ईअं बि न आहे। असांजी ड्यूटी आहे, इन करे वञणो आहे। ज्ञानी सोचींदो, अज्ञानी सोचींदो न मूंखे त घुमणो आहे, मुंहिंजी इच्छाऊं आहिनि, मूंखे ही ॾिसणो आहे, मूंखे हू ॾिसणो आहे, इच्छाऊं आहिनि। त कर्म उहो ई आहे, करण वारो बि उहो ई आहे, पर उनजी भावना अलॻि आहे। हिकु स्वार्थ कर्म आहे, हिकिड़ो परमार्थ कर्म आहे। अॼु जो टाइम ख़तम थी वियो आहे, पोइ वरी नेक्स्ट टाइम ॾिसंदासीं।